अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेनमेंट जे ड्रामे गुलाम बादशाह सुंदरी जी न्यू अपडेट है। ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आयो तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कयो। दोस्तों वीडियो को मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट समझ में अचे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त 22 सालनि खां वठी जेको ख़ुर्शीद बेगम खे ॿुधाए पियो वञे त तोखे जेको आहे त पुटु ॼाओ ऐं उहो जेको आहे त ॼमण शर्ती जेको आहे त मरी चुको हुयो। पर बाद में जेको आहे त साहब जान जे जेको आहे त 22 सालनि खां पोइ जेको सच ज़ुबान ते अची थो वञे ऐं उनखे ॿुधाए थी त तोखे जेको आहे त छोकिरी पैदा थी हुई, धीउ पैदा थी हुई। त हिते जेको आहे त ख़ुर्शीद बेगम भड़की थिए थी ऐं जेको आहे त साहब जान खे चए थी त आख़िर सच तुंहिंजे मुंहं ते अची वियो। हाणे जेको आहे त मां 22 सालनि खां बाद में जेको आहे त पंहिंजे भाउ जहांदाद खां सवाल कंदुसि त तो मूंसां आख़िर एॾो वॾो धोखो छो कयो, एॾो कूड़ छो आहे मूंसां। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त ख़ुर्शीद बेगम जेका आहे त पंहिंजे भाउ जहांदाद खां इहो सवाल कनि त तूं आख़िर मूंखां एॾो वॾो जेको आहे त कूड़ छो माना हयो ऐं छो मुंहिंजा इहा हक़ीक़त मूंखां तो लिकाई। ऐं जहांदाद जेको आहे त उन ते हथु खणण जी कोशिशि कंदो, तंहिं ते जेको आहे त बादशाह जेको आहे त उहो हुनखे रोकींदो। दोस्तों नेक्स्ट एपिसोड हिकु ज़बरदस्त एपिसोड हूंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त ॿिए पासे सुंदरी जेको आहे ऐं गुलाम जेको आहे त गुलाम जेको आहे त सुंदरीअ जी दिलि जेको आहे त खटे वियो आहे ऐं सुंदरीअ जी दिलि खे जेको आहे त पंहिंजे तरफ़ां मेण करे छॾियो आहे। ऐं जेको कुझु बि सम्झंदी हिन महिल जेको आहे सुंदरी गुलाम खे सम्झंदी, छो त जेको आहे त सुंदरी जे वालिद खां मरण खां पोइ जेको हुनखे कमु आयो आहे दोस्तों त उहो गुलामी आहे। तव्हांखे इहो ॾिसींदो रहां दोस्तों त सुंदर हवेली जेको जे सुंदरीअ जो रिश्तो हुते जुड़ियल आहे दोस्तों। त ख़ुर्शीद बेगम जी धीउ आहे सुंदरी। ऐं जॾहिं इहो सुंदर हवेली जो रिश्तो जॾहिं सुंदरी खे ख़बर पवंदी त उन सां जुड़ी वेंदी दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त बादशाह बि उन ई जेको आहे त सुंदर हवेली जो फ़र्द आहे, जेको पहिरीं नज़र में जेको आहे त सुंदरीअ जी दिलि जेको आहे त पंहिंजे कब्ज़ करे चुको आहे ऐं सुंदरी जेको आहे त हुनजी जेको आहे त महबूबा बणिजी चुकी आहे। ऐं जॾहिं ख़बर पवंदी हुनखे त हीअ सुंदरी जेका आहे त असांजी हवेली जेको आहे त हिकु फ़र्द आहे दोस्तों, त हुनजी ख़ुशीअ जी का इंतिहा न हूंदी दोस्तों। पर जेको आहे सुंदरी हुनखे कॾहिं बि क़बूल कोन कंदी दोस्तों। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कहाणीअ जो रुख़ जेको आहे त गुलाम जे तरफ़ हूंदो दोस्तों। ऐं सुंदरी जेको आहे त गुलाम खे ई पसंदि कंदी, छो त गुलाम बि उन ई घर जो फ़र्द आहे, पर हुनखे जेको आहे त उहा अहमियत न पई ॾिनी वञे। जी दोस्तों, त हीअ ई असांजी वीडियो वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।